वेलकम टू क्लासरूम। भली करे आया, खुश आमदीद। और सभिनी जो स्वागत। अॼु क्लासरूम में पाण डिस्कस कंदासीं, जाइज़ो वठंदासीं। असां सिंधियुनि जूं मोरूसी बीमारियूं, मोरूसी एंसेस्ट्रल, जेके विरसे में मिलनि, नसुल दर नसुल हलंदियूं रहनि, उहे बीमारियूं। हिकिड़ियूं त आम बीमारियूं आहिनि जिन जे बारे में अवां सभिनी खे ख़बर आहे। डायबिटीज़, जेकॾहिं कंहिं ख़ानदान में हलंदी थी अचे अबनि ॾाॾनि खां वठी, त उहो पुटनि पोटनि ताईं हलंदी, अॻिते बि हलंदी। हार्ट जा प्रॉब्लम, दिलि जा मामला, जेकॾहिं कुटुंब में उन खां अॻु वॾनि में कंहिंखे हार्ट प्रॉब्लम रहियो आहे, दिलि जी बीमारी रही आहे, त उहा दिलि जी बीमारी बि हलंदी आहे हिकु नसुल खां ॿिए ताईं, ॿिए खां टे ताईं। ब्रेन, उनमें डिमेंशिया, अल्ज़ाइमर, जंहिंमें यादि विसरंदी वेंदी आहे, यादूं आहिस्ते 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 विसरंदी वेंदियूं। वेंदे जो हिकिड़ो वक़्तु उहो बि ईंदो न हू पंहिंजी औलाद खे सुञाणे सघंदो, न कंहिं मिट माइट खे सुञाणे सघंदो, न पंहिंजे भाउ भेण खे सुञाणे सघंदो। इहे बि न्यूरोलॉजिस्ट उन्हनि जो चवणु आहे, इहे बि हलंदियूं अचनि थियूं। इहे त आम आहिनि। इन खां अलावा बि के बेशुमार हूंदियूं बीमारियूं। पर हिते असां जिन बीमारियुनि जो जाइज़ो वठंदासीं, उन्हनि बीमारियुनि जो तालुक़ु, वास्तो असांजे जिस्म सां नाहे। इहे बीमारियूं जिन जो मूं ज़िक्र कयो, इहे जिस्मानी आहिनि, शरीर खे लॻण वारियूं आहिनि। जेके असांजे शरीर खे इहे बीमारियूं लॻनि थियूं, विछड़नि थियूं। दिमाग़ी ख़राबियूं, उहो बि जिस्मानी बीमारी जो हिकु हिसो आहे। छो जो दिमाग़ या मग़ज़ या मेजालो, ब्रेन असांजी बॉडीअ खां ॿाहिरि कोन्हे, असांजी बॉडीअ खां ॿाहिरि कोन्हे, असांजी बॉडीअ जो पार्ट आहे। जिन बीमारियुनि जो असां जाइज़ो वठंदासीं, पर हिकु अर्ज़ु करे छॾियां, इन्हनि बीमारियुनि में मां बि शामिलु आहियां। जेतिरो ॿिए कंहिंजो इन्हनि बीमारियुनि में हिसो आहे, एतिरो मुंहिंजो हिसो बि आहे। तंहिंजे करे मां पाण खे अलॻि थलॻि करे, अव्हां खां पाण खे जुदा करे न, हरगिज़ न। मां अव्हां जो हिसो अव्हां सां गॾु वेही इन्हनि मोरूसी बीमारियुनि जो जाइज़ो वठंदासीं। इन्हनि बीमारियुनि जो वास्तो असांजी आदतुनि ऐं असांजे रवैयनि सां आहे। रवैया ज़िंदगीअ जो रवैयो,
जंहिं मुआशिरे में तव्हां रहो था उन मुआशिरे ॾांहुं तव्हांजो रवैयो, दोस्तनि ॾांहुं दुश्मन ॾांहुं रवैयो, माइटनि मिटनि सां रवैयो, ॿारनि सां रवैयो, जेकॾहिं किथे तव्हां ऑफिसर सगोर आहियो मातहतनि सां तव्हांजो रवैयो, जेके तव्हांजे मथां आहिनि उन्हनि सां तव्हांजो रवैयो, ऐं वरी आदतूं, आदत छुटे न आदती इलत मूर न जाए, उठ पए कणिक में त कंडा चुण चुण खाए, वाको आहे। तंहिंजे करे आदतूं वरी इहे जेके मोरूसी आहिनि, जेके नसुल दर नसुल असांखे मिलंदियूं रहियूं आहिनि, उहे त वञण जूं कोन्हनि, पर उनजो ज़िक्र करे सघिजे थो। उनखां पीछो छॾाइण जी का तरकीब निकिरी तॾहिं ईंदी जॾहिं असां उनजो ज़िक्र कंदासीं। जेकॾहिं ज़िक्र न कबो ऐं लिकाइबो, पर्दा पोशी कबी या उनजे बचाव में ॻाल्हाइबो त न न न इहा बीमारी कोन्हे, ग़लति आहे, इहा ग़लति आहे, बीमारी न आहे, ओके असां डाई हार्ड डेमोक्रेट्स, तव्हां चओ था त न आहे त ठीकु आहे, न आहे, पर इहो एतिरो ई हक़ु असांखे बि आहे जो असां चऊं त इहा बीमारी आहे। ॿियूं जेकी बीमारियूं आहिनि से आहिनि, उन्हनि ते असां अचूं था। हिकु ॿिनि ॾींहंनि टिनि चइनि ॾींहंनि खां सिंधी अख़बारूं इश्तिहारनि सां भरियूं पियूं आहिनि, सॼियूं अख़बारियूं इश्तिहारनि सां भरियूं पियूं आहिनि। ख़बर कोन थी पए त केरु कामयाबु थियो आहे, केरु कंहिंखे थो मुबारकूं ॾिए। मुबारकूं ॾियण वारा जेके आहिनि उन्हनि जा बि फ़ोटा लॻा पिया आहिनि, जेके मुबारकूं जिन खे ॾियनि था उन्हनि जा बि हेॾा सारा फ़ोटा, वॾा वॾा, हित ॾे मुछ लॻी पई आहे, घणंग, हित सिंधी टोपी में हित रखी आहे, ॾिसी ख़बर ई कोन थी पए त धाड़ेल आहे या को काउंसलर थियो आहे या MNA या MPA थियो आहे, अलाए केरु आहे। मथां वरी साईं इहा जेका असांजी हिकिड़ी ड्रिघी हिकिड़ी अॼुकल्ह तस्वीरुनि छपड़जणी आहे, उहो कुंड खां शुरू थिए थी, हिकु साहबु वरी ॿियो साहबु वरी टियों साहबु, ऐं दंग वञी हुन वीचारे मिसकीन ज़ुल्फ़िकार अली भुटे ते था कनि। यार उनखे त माफ़ु कयो, हे हालतूं, छो जो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो के मुंहं जे दड़े जो कोन्हे, असांजे दौर जो आहे, मुंहिंजे दौर जो, असांजो ॾिठल वाठल। उहो बि को फ़रिश्तो कोन हो, उणायूं हुयूं, पर हुन जहिड़ो ज़हीन माण्हू, हुन जहिड़ो ब्रिलियंट माण्हू विरले पाकिस्तान में कंहिं ॾिठो हूंदो। उन वीचारे हिकिड़े खे त उन तस्वीरुनि मां कढो, इहो हथ अदब जा ॿधी, छो जो उन सां गॾु वरी जिन माण्हुनि जूं तस्वीरूं आहिनि, भुट्टो जेकॾहिं अॼु जीअरो हुजा त उन्हनि मां हिकिड़े माण्हूअ खे त जलावतन करे छॾिया, छो जो उन माण्हूअ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे जेॾो नुक़सानु पहुचायो आहे, उनजी साख खे, उनजे नाले खे ऐं उनजी पार्टीअ खे, अहिड़ो नुक़सानु ॿिया जेके आहिनि, ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, कंहिं एॾो नुक़सानु कोन पुॼायो। सो उन्हनि 5-6 फ़ोटनि में हिकिड़ो वीचारे मिसकीन ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो फ़ोटो। बहरहाल हाणे इहा बि असांजी मोरूसी आहे, छल न को इलेक्शन में कामयाबु थिए, पोइ इलेक्शन खणी ओ वेंदे पितकिड़ी हुजे, ओ ग्रास रूट लेवल ते हेठि हुजे, ढक मुंशीअ जी इलेक्शन हुजे, ढक मुंशी कामयाबु थियो त साईं ॾे तस्वीरूं। छा थियो बाबा, 2 मिंट एतिरे में 2 मिंट गुज़री था वञनि, ख़बर ई नथी पए। चए थो प्रोड्यूसर आहे मुंहिंजो, चए थो वाइंड अप कर, रिसेस अची वई आहे। सो साईं इहे तस्वीरूं तव्हांखे न अंग्रेज़ी अख़बारनि में मिलंदियूं, इन क़िस्म जूं, इन क़िस्म जा इश्तिहार खणी ॾिसो, का बि अंग्रेज़ी अख़बार खणी ॾिसो न मिलंदी, अंग्रेज़ीअ खे असां परे था रखूं। उर्दू अख़बार खणी ॾिसो, का उर्दू हिकिड़ी उर्दू अख़बारुनि वारा जेके आहिनि, उन में जेके माण्हू इलेक्शन लड़नि था, जेके सिंधी कोन्हनि, उहे भला नथा खटनि छा? उहे बाक़ाइदे खटनि था।
उन्हनि खे बि MNA MP थियनि था, काउंसलर थियनि था, मेयर थियनि था, सभु कुझु थियनि था, पर इहे हरकतूं त कोन था कनि जेके असां सिंधी था कयूं। ॾाढो शर्म थो अचे। ईअं छा असां सफ़ा चट को अण सुधरियल आहियूं जो इहा हिकिड़ी नंढड़ी मामूली हिकिड़ी आदत आहे, इहा असां छॾे नथा सघूं। हिकिड़ो कामयाबु थियो आहे त अलाए केरु आहे, उन जी तस्वीर वरी जेको आहे उनजी तस्वीर हेठि वरी फलाणी बिरादरी, उन बिरादरी बि हिन सिंध खे वॾो मारे विधो आहे। 1 लख खां मथे बिरादरी उन सिंध में साईं, इहा हवाई ॻाल्हि न आहे, ऑथेंटिक ॻाल्हि अथव, पकी मुस्तनद। पर छा आहे, नाला फ़क़ति उन्हनि जा था जिन जी पॉपुलेशन वधीक आहे, जिन जा मेंबर वधीक आहिनि। सो रिसेस वठण खां अॻु इन हिकिड़ी आदत जे बारे में हथ अदब या ॿधी इन जे बारे में सोचियो, इन बीमारीअ जे बारे में सोचियो। इहा असांखे विरसे में मिलियल आहे, इन मां जिंदु छॾायो, इन मां जिंदु छॾायो। पर रिसेस खां पोइ मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ज़रूरु ॾींदुसि, मुंहिंजी दिलि चाहे थी, पर जल्दी कंदुसि छो जो वक़्तु गुज़री वेंदो। हाणे रिसेस वठूं था, रिसेस खां पोइ अची उहो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾींदुसि ऐं वरी ॻाल्हि अॻिते वधाईंदासीं। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। सन 1942 मुंहिंजो वालिद, मुंहिंजो बाबा अंग्रेज़नि जो दौरो सिंध जे स्कूलनि ते इंस्पेक्टर ऑफ स्कूल्स हो। सो कराची मां निकितासीं, प्यारु कंदो मूंसां ॾाढो बेहद। विरले मूं अहिड़े वालिद खे पंहिंजे पुटनि सां या पुट सां ख़ासि तरह सां हिकिड़े सां एॾो प्यारु कंदे ॾिठो हुजे। 6-7 साल खनि मुंहिंजी उमिरि हूंदी। घणो करे जॾहिं स्कूल में वेकेशन हुजे, NGB स्कूल हुजे या उन वक़्तु प्राइमरी स्कूल हुयो, रतन तलाव प्राइमरी स्कूल, गॾु वठी वेंदो। शिकारपुर वियो टूर ते, 2 ॾींहं हुते रहियासीं। हाणे 6-7 सालनि जे ॿार जी मेमोरी मूंखे उन मौला उहो राम रब रहीम अला साईं ख़ुदा अवरा मज़दा हिकु, उन हिक खे उन एक खे असां अनेक नाला ॾेई छॾिया। उहो हिकु, वन एंड वन अलोन। उन मूंखे रिटेन करण वारी मेमोरी उन सां नवाज़ियो। मूंखे उहो 6-7 सालनि जी उमिरि वारी शिकारपुर यादि आहे। उहा शिकारपुर मूंखे यादि आहे। कंहिं बि हिंदुस्तान जे शहर, कंहिं बि शहर सां, इंक्लूडिंग बॉम्बे, कलकत्ता, मद्रास, कराची, कंहिंसां बि तव्हां भेटियोसि, हैदराबाद, न लहे। अजीब कशिश हुन में। उहा कशिश हिन वक़्त ताईं मूंखे अचे थी जो मूंखां कंहिं सुवालु पुछो त ॿिए जनम जे अलाए छाजे बारे में, तूं हुनखे इहो चयो त मां शिकारपुर में जनमु वठां या मां शिकारपुर में जनमु वठां। हा, मुंहिंजे लाइ जनमु वठण ई वॾी ॻाल्हि हुई त मां उते जनमु वठां। हा, शिकारपुर में। उन खां पोइ डॉक्यूमेंट्री ॾिठोसीं, पाकिस्तान ठहियो, शिकारपुर,
शिकारपुर खे सुहिणो ठाहिण वारा, ख़ूबसूरत बनाइण वारा, शिकारपुर खे शिकारपुर चवण वारा, सिंध छॾे सभिनी सां गॾु। उन खां पोइ मूं डॉक्यूमेंट्री वठी ॾिठियूं इलाही वक़्त ते हलंदियूं, कॾहिं शिकारपुर जी ख़बर आई, कॾहिं हे आई। साईं शहर बि बर्बादु थींदा आहिनि, पर जहिड़े नमूने मूं शिकारपुर खे बर्बादु थींदे ॾिठो, ऐं ॿियो रोड़ीअ खे, ऐं टियों सखर, अञा न सखर हिकिड़े ॿिए नमूने बर्बादु थी वरी ठहियो आहे। पर शिकारपुर अहिड़ो बर्बादु थियो जो डॉक्यूमेंट्री ॾिसी मूंखे यकीन ई न ईंदो त उहो शहर आहे जेको मूं 1942 में ॾिठो। एॾो बर्बादु, उनजा रोड, उनजा रस्ता, हर शइ तबाही, बर्बादी हुजे हर तरफ़। इतफ़ाक़ सां 2 साल अॻु कुझु नौजवान आया, उन चयूं तव्हांखे अंदरि सिंध घुमायूं वञी। मां चयो बाबा वठी हलो। एक्चुअली उन्हनि में उमिरि जंहिं सां गॾु मूं डॉक्यूमेंट्री ठाही हुई, माई वेनिशिंग कराची 2010 में, उहा इतफ़ाक़ सां हली कोन सघी आहे। कोशिशि कंदासीं हले, न त यूट्यूब ते विझी छॾींदासीं, तव्हां वेठा ॾिसिजो यूट्यूब ते। उहो गॾु हुजे, उन चयो त साईं हलूं था, ॾिसूं था, ऐं को अहिड़ो स्पॉट नज़र अचे उते पाण सोचींदासीं त ॿिए दफ़े अची उनजी डॉक्यूमेंट्री ठाहियूं। मां चयो ओके, हलूं था। शिकारपुर में असां 3 त वियासीं पे, एक्चुअली साध बेले, रोड़ी ऐं सखर जे विच में टकरीअ ते ठहियलु आहे मंदरु आहे, उहो ॾिसणु। पर उतां शिकारपुर में लंघणो थो पए, त शिकारपुर में 3 कलाक 2.5 कलाक तरसियासीं। मूं हुनखे चयो यार 2.5-3 कलाक मां हिते कुर्सीअ ते न वेहंदुसि, मां चकर हणंदुमि शहर जो। साईं बर्बादी बि का बर्बादी हूंदी आहे। तस्वीरूं शाम जूं थियूं अचनि, सीरिया इराक जूं थियूं अचनि, शहर मिसमार था थियनि, उहे तस्वीरूं थियूं अचनि। ईअं थो लॻे त दाइश ऐं अल क़ाइदा वारा ऐं तालिबाननि शिकारपुर ते बम्बार्डमेंट कई आहे का, उजाड़े छॾियो अथऊं सॼो शिकारपुर। पर ख़बर पई त न उहे दाइश आहिनि, न तालिबान आहिनि, उहे असांजा पंहिंजा आहिनि। मोरूसी बीमारी। उन्हनि जूं तस्वीरूं बि मूंखे ज़हन में इन करे इहा ॻाल्हि आई जो कल्ह उन्हनि जूं तस्वीरूं हुजनि त शिकारपुर में फलाणो साहब हीअं थियो आहे, फलाणो मेयर थियो आहे, फलाणो अलाए छा काउंसलर थियो आहे, फलाणो मुबारकूं मुबारकूं मुबारकूं। ॾाढो सुठो बाबा। नालनि मां ईअं लॻो पिए हे हिननि खां अॻियां, हिननि खां अॻियां, हिननि खां अॻियां हमेशह इक़्तिदार में रहण वारा हुआ। असां जहिड़ा आम फ़क़ीर माण्हू कोन हुआ। असां जहिड़ा आम फ़क़ीर माण्हू कोन हुआ, हमेशह इक़्तिदार में रहण वारा। ॾाॾा साईं खां पोइ साईं मां, त ॾाॾा मूंखां पोइ मुंहिंजो पोटो, पोटे जो पोटो। ठीकु आहे, विरसे में का बुराई कोन्हे। पर सुवाल थो पैदा थिए त जेकॾहिं वॾनि को चङो कमु कयो हुजे त उन चङे कम खे अॻिते वधायो। वॾनि खां का ग़लती थी वई हुजे, उन कम खे तव्हां सुधारियो। शिकारपुर खे पार्टीशन खां अॻु वारे ओज ते खणी अचण जी कोशिशि कयो। पर हिते त लॻे थो त हिकु नस्ल खां पोइ जॾहिं ॿिए खे हुकूमत मिले थी, उहो हुनजो ॿेड़ो थो ॿोड़े। 3 खे मिले थी, 3 वधीक थो ॿेड़ो ॿोड़े। एंड्रयूज़ नाले हिकिड़ो माण्हू, जो इहो तव्हांखे मां एग्ज़ाम्पल थो ॾियां ॻाल्हि सम्झण जे लाइ। न्यूयॉर्क अमेरिका जो सुठनि शहरनि मां हिकिड़ो शहर, दुनिया खे हैरान करण वारो, सॼी दुनिया वेंदी आहे न्यूयॉर्क। उतां जो मेयर आहे एंड्रयूज़, 5 सालनि खां मेयर आहे। हुन खां अॻु हुनजो वालिद, हुनजो पीउ, उहो न्यूयॉर्क जो मेयर। हुनजे पीउ जे ज़माने में
न्यूयॉर्क जे ओज ते हुयो, हाणे पुटु रस उन खां बि मथे खणी विया। सिलसिला था हलंदा अचनि। तव्हां थियो विरसे में, जेकॾहिं तव्हांखे इहा सीट मिले थी शिकारपुर ते हुकूमत करण जे लाइ, तव्हांखे मिले थी, असां ख़ुशि आहियूं, असां बि तव्हांखे मुबारकूं ॾियूं था। पर शिकारपुर जेका बर्बादु थी आहे उनखे मोटायो। तस्वीरुनि में त मूं ॾिठो त ॾाढा नौजवान आहिनि, ॾाढा ताक़तवर क़िस्म जा इहे नौजवान नज़र आया, हित मुछूं हुजनि, वॾा ज़बरदस्त दबंग क़िस्म जा, त बाबा कुझु कयो, मोटायो शिकारपुर खे पंहिंजी असली हालत ते, लखीदर खे लखीदर ठाहियो। लॻे त इहो उहो लखीदर आहे जेको पार्टीशन खां अॻु हूंदो को। तॾहिं इहा थी हिते ॻाल्हि। अधु प्रोग्राम, अधु क्लासरूम असांजो हलियो वियो हिननि ॻाल्हियुनि में। असली ॻाल्हि जेका ज़बरदस्त क़िस्म जी बीमारी आहे असां सिंधियुनि में, उनजो ज़िक्र थिए। साईं, मां सिंध सां सचो, हिकु मिंट रिसासन रिसेस में साईं, मां सिंध सां सचो, मां सिंध ते कुर्बान, बाक़ी सभु जेके आहिनि कूड़ा जुड़तू वेकाऊ। माना मां बसर पटाटो टमाटो न आहियां, तंहिंजे करे मां विकामंदो न आहियां। ॿिया सभु पटाटा बसर भींडियूं आहिनि, करेला आहिनि, विकामंदा आहिनि। वॾी बीमारी। भई जेकॾहिं मां सचो आहियां त मूंखे इन ते ख़ुशि रहणु घुरिजे त बाबा मां त सचो आहियां, ॿियो ॼाणे हुनजा कम वञी ॼाणनि। न, मां अकेलो सचो आहियां, ॿिया सभु विकाऊ, सभु कूड़ा, दगाबाज़ सिंध सां, धोखा करण वारा सिंध सां। मां आहियां, कॉलर पोइते, हिते बटण हिते खुलियल, सिंध मां सचो, बाक़ी कूड़ा। वॾी बीमारी आहे इहा बीमारी। 60 सालनि खां मां ॾिसंदो थो अचां, पाकिस्तान खां पोइ इहा मूंखे पैदा थींदियूं आहिनि। इन खां अॻु अंग्रेज़नि ज़िक्र कयो आहे। अंग्रेज़नि पंहिंजनि किताबनि में 1800 में जेके किताब लिखिया विया, 1700 में जेके किताब लिखिया विया, यानी की 200 साल अॻु, ॾेढ साल अॻु, उन्हनि में ज़िक्र आहे इन क़िस्म जो त अल्लाह सिंधी सिंध में वियासीं, सिंधी कंहिंखे टरड़ा न साईं, उहा टीश, उहो ॻाल्हाइणु, असांजा वॾा हीअं, असां हीअं, अंग्रेज़नि। पर पार्टीशन खां अॻु या पार्टीशन खां पोइ इन क़िस्म जी टरराई मूं न ॾिठी। इहा 60 सालनि खां शुरू थी ऐं हींअर ओज ते आहे। रिसेस हिकिड़ो मिंट पूरो थी वेंदो, 2 थी विया हूंदा रिसेस। उन खां पोइ इन ॻाल्हि खे वधायूं था। पोइ इन खां पोइ हिकिड़ी 2 ॿियूं 3 बीमारियूं आहिनि इन क़िस्म जूं, उनजो ज़िक्र कंदासीं। सोचिजो त हिन में जान छॾाए सघूं था। रिसेस त फ़क़ीर जी वापसी। सो रिसेस खां अॻु वारी ॻाल्हि जो तसलसुल। अबा इहा वॾी बीमारी अथव, इहा वॾी बीमारी अथव त मां सचो, बाक़ी दुनिया कूड़ी। तव्हां इहो छो नथा सोचियो, हर माण्हू पंहिंजी पंहिंजी जाइ ते हुनखां जेकी कुझु थी सघे थो सिंध जे लाइ करे थो, पाण पतोड़े थो। जेकॾहिं हू ईअं नथो करे, हू ॼाणे हुनजो कमु। मां छो पंहिंजी रत साड़ियां, मां पंहिंजो कमु कयां न, मां सिंध सां सचो आहियां न, सिंध जी ख़िदमत कयां। आई मस्ट कंट्रीब्यूट माई शेयर टू द प्रोग्रेस ऑफ सिंध। सिंध जे वधण में मां पंहिंजो हिसो विझां, कमु कयां। ॿियो कुझु कोन्हे त रस्ते ते जेकॾहिं कखु को पन को गंद को किचिरो पियो आहे उहो हटायां। मुंहिंजे ॻोठ जी घिटी जेके मुंहिंजे घर वटां लॻे थी पई उनखे मां साफ़ु कयां। ॿियो कुझु नथो करे सघां त इन मूं जान छॾायो। इन जे लाइ जान छॾाइण जे लाइ
असांखे ॿाहिरी इमदाद जी ज़रूरत कोन्हे, इहो असांजा पंहिंजा रवैया आहिनि। मां सिंध जी ख़िदमत कयां त पोइ करे ॾेखारियां, ज़बानी कलामी न, कुझु कयां ऐं ॿियनि खे ॿियनि जे हाल ते छॾे ॾियां। रत छो साड़ियां मां? हिकु माण्हू जेकॾहिं गदार मूंखे नज़र अचे थो, उन छा ई पाए? मूंखे त पंहिंजो कमु करणु ॾियो, मां ख़िदमत कंदुमि सिंध जी। ऊंद या घिटीअ में मां पंहिंजे घर जो हिकिड़ो बल्ब ॿाहिरि ॿारींदुसि। मुंहिंजो हिकिड़ो कमिरो दर जे तरफ़ आहे, उनजो दर खोलींदुसि, शाम जो मां अख़बारूं रखंदुमि, रिसाला रखंदुमि, पाड़े जा ॿार ईंदा वेंदा अची पढ़ंदा, वॾा पोड़ा जेके वीचारा कमु नथा करे सघनि उहे ईंदा पढ़ंदा, को किताबु पढ़ंदा, को रिसालो पढ़ंदा, कुझु कंदा। कुझु कयो बाबला, इहो इल्ज़ाम तराशू ख़तमु कयो। हाणे 60 साल थी विया आहिनि यार, हर कंहिं तबिके में बीमारी। ऐसे ॿियो, असांखे पढ़ण लिखण जी कहिड़ी ज़रूरत? असांजो तालुक़ु सही सुधरियल दुनिया जी तहज़ीब सां, मुंहं जे दड़े सां। असां आलिम, असां फाज़िल, असां ॼमंदे ॼाम। असां छाजे लाइ पढ़ूं, असां छाजे लाइ महिनत कयूं? असां आहियूं ज़बरदस्त क़िस्म जा, असांखे कंहिं क़िस्म जी का ज़रूरत कोन्हे। बाबा फड़ॿाटियूं हणण सां, फड़ॿाटियूं उनजे लाइ हिकिड़ो ॿियो ॾाढो तकलीफ़ ॾींदड़ हिकिड़ो लफ़्ज़ आहे, उहो बि इस्तेमालु कयूं था। फड़ॿाटियूं हणण, यखी हणण, इन सां न जेकॾहिं कमु हलंदा, माण्हू ज़हीन तरीन ऐं बहादुर तरीन ऐं इन क़िस्म जो थींदो वञे, हा, त पोइ स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियूं बंदि, जेके सिंध में बंदि थी वियूं आहिनि, उहे बंदि। छो जो असांजो तालुक़ु मुंहं निदड़े सां। अरे बाबा, हथ अदब जा ॿधी, सिंध में हिन वक़्तु मुंहं जे दड़े सां तालुक़ु रखण वारो असली सिंधी DNA जी मां ॻाल्हि थो कयां, नस्ल जेके असांखे सिरिश्त में मिलंदा आहिनि। पोइ माण्हू जो भले मज़हब विच में या अक़ीदा भले फिरंदा वञनि, पर उहा ख़सलत जेका हलंदी ईंदी आहे न, उहा जेका क्वालिटी कंटिन्यू कंदी आहे, ऐं उन्हनि खे मां सचो पचो असली निज सिंधी सम्झंदो आहियां। हिकु त उहे असांजा भाउर दीवान 47 में ज़रे घटि सभु हलिया विया, आङिरियुनि ते ॻणण जेतिरा पोइते रहिजी विया आहिनि, जिन जो बि वॾेरनि, चोरनि, धाड़ेलनि, पाथारीदारनि, सरदारनि, पीरनि, मीरनि नक में दम करे छॾियो आहे। अचनि था कराची में आबाद थींदा था वञनि, सिंध छॾींदा था वञनि। हुननि जी मौज थी वई आहे, सिंध छॾे निकिरनि था, उन्हनि जूं जायूं, उन्हनि जा कारखाना, ख़ासि करे राइस मिलूं अथनि, उन्हनि ते कब्ज़ा, उहे लॻा पिया आहिनि। बाक़ी असां जेके आहियूं, बाक़ी इंक्लूडिंग मी, मां चयो न, मां तव्हां सां शामिलु आहियां, ॿाहिरि वेही मां ॻाल्हि नथो कयां, मां बि ॿाहिरों आयल ऐं सिंध में इहे जीअं उर्दू ॻाल्हाइण वारा 60 साल अॻु आया आहिनि न, के 100 साल अॻु आया आहिनि। इन ॻाल्हि ते बरोच ॾाढा नाराज़ थिया की हिकिड़े हंधि मूं इहा ॻाल्हि कई त असां सभु हिते आयल आहियूं। उहे चवनि न असां सिंधी आहियूं। अरे बाबा, तव्हां बरोच आहियो त तव्हां बरोच आहियो न, बरोच माना बलोच, बलोच माना बलोचिस्तान, माना हुतां आया हो न तव्हां। असां सभई, सैयद ॿाहिरों आया, बलोच ॿाहिरों आया, असां ॿाहिरों आयासीं, जेका ज़ात हिते खणो सभु असां ॿाहिरों आयासीं। असली निज माण्हू जेकॾहिं मूंखे नज़र अचे थो, इहो मूं घणे सोच ऐं वीचार खां पोइ इन क़िस्म जो पंहिंजे तहरीरुनि में इज़हार कयो आहे, ऐं जिते मां लेक्चर ॾियणु वेंदो आहियां उते मूं इज़हार कयो आहे त 2 ओरिजिनल सिंधी ज़ातियूं
ज़ातियूं छा ॿ मां माण्हू खणंदुसि, उहे मौजूदु आहिनि जेके ओरिजिनल असली जिन जा रूट्स हिन धरतीअ में आहिनि, जिन जूं निशानियूं सिधो सो मुंहं जे दड़े वारे दौर सां थियूं लॻनि। ज़हीन, मुंहं जो दड़ो ज़हीन, बे इंतिहा ज़हीन। हुननि वटि को तोपूं, तलवारूं, बड़छूं, भाला इहे कोन निकिता। ब्रेन वारा माण्हू हुआ। सुठा घर, सुठा रस्ता, बाथ्स, आलीशान क़िस्म जी प्लैनिंग इहो हितां थींदी आहे, या ब्रेन मां थींदी आहे, या मथे मां थींदी आहे। ऐं उहे ॿ आहिनि हिन वक़्तु तव्हांजे विच में मौजूदु। अखियुनि सां उन्हनि जी तरक़ी ॾिसो ऐं महसूसु कयो। हिकिड़ा शेख, पाण खे छॾाईंदा आहिनि शेख, कराचीअ जे ॻढ़ आहिनि उर्दू ॻाल्हाइण वारनि जा जेके, उन्हनि जे विच में उन्हनि जा मां दुकान ॾिसी मूंखे एॾी ख़ुशी थी। गुलशन इक़बाल, जोहर, फलाण शेखनि जा एॾा आलीशान दुकान, क्राकरी, वापारी, बिज़नेसमैन, उहो साॻियो लिंक जेको दीवाननि में हुयो। बिज़नेसमैन, सरकारी नौकरियुनि जे कॾहिं हाणे वञणु शुरू कयो अथऊं, हालतूं ॾिसनि था। शेख असांजा आहिनि जेके सरकारी नौकरियुनि में आहिनि, पर उहो ई ज़हीन, सरकारी नौकरियुनि में बि उहा ई ज़हानत उन्हनि जी, ऐं वापार ऐं कारोबार में बि ज़बरदस्त ज़हीन माण्हू। शेख, ॿिया मेमुण, सिंधी मेमुण, वापारी, फाइनेंसिस, बैंकूं हलाइण वारा, कारोबार करण वारा, प्लैनिंग्स करण वारा, तमामु अॻिते ॾिसण वारा, इहे ॿ अथव। बाक़ी असां जेके आहियूं न, जेको सिंध 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 करे बगलूं था वॼाईंदा वठूं, असां सभु आहियूं MQ वांगुरु, के पुराणा मुहाजिर, के उन खां बि पुराणा मुहाजिर। तंहिंजे करे ग्राउंड रियलिटीज़, हक़ीक़तुनि खे सम्झो। कॉम्पिटेटिव ज़मानो थो हले, चटाभेटी जो ज़मानो थो हले, सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट। जंहिंमें दमख़म हूंदो उहो फिट रहंदो, उहो ई अॻिते हलंदो। इन ॻाल्हि ते सोचो, इन ॻाल्हि ते तवजो ॾियो। टीं बीमारी, चौथीं, साईं असां छो जो दुनिया जा अज़ीम तरीन ऐं ज़हीन तरीन माण्हू आहियूं, बहादुर आहियूं, असां वॾा कमु करण वारा आहियूं, साइंसदान आहियूं, इंजीनियर आहियूं, असांजो ॿेड़ो असां ॿियनि अची ॿोड़ियो। जिन खे असां दर खोले ॾिना उहे आया असांखे मारियऊं, उन्हनि असांखे ॿेड़ो ॿोड़े छॾियो। बाबा असांखे बि कंहिं दर खोले ॾिना तॾहिं असां सिंध में आयासीं न। 100 साल अॻु आयासीं, 200 साल अॻु आयासीं, 300 साल अॻु आयासीं न। इन में नाराज़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? सभु असां ॿाहिरों आया आहियूं। इन्हनि शेख बिरादरी ऐं इन्हनि मेमण बिरादरी, इन्हनि खे छॾे ॿिनि खे, बाक़ी असां सभु जेके आहियूं ॿाहिरों आया आहियूं। असां पुराणा मुहाजिर आहियूं, तमामु पुराणा, 300 साल 500 साल वारा मुहाजिर आहियूं असां। तंहिंजे करे हिन में नाराज़ थियण जी ॻाल्हि कोन्हे, इहा सोचण जी ॻाल्हि आहे। तव्हां हिन ते तवजो ॾियो। असुल ग्राउंड रियलिटीज़ खे महसूसु कयो त सिंध जो ॿेड़ो असां पाण ॿोड़ियो आहे। पर छा आहे त जॾहिं इहा ॻाल्हि कयूं था त सिंध जा स्कूल, कॉलेज, यूनिवर्सिटियूं, नौकरियूं ॿिए के असां न, ॿिए के ॿाहिरूं अची जेके माण्हू आया न, उन्हनि असांजो अहिड़ो ॿोड़े छॾियो, असांजूं ज़मीनूं खसे वरितऊं असांखे स्कूल बंदि कयूं, कॉलेज बंदि कयूं, फलाण कयूं। ऐं जेकॾहिं असां उन्हनि खे पॉइंट आउट था कयूं त बाबा इन बर्बादीअ जा कारण तव्हांजे विच में वेठा आहिनि, जिन खे तव्हां ॾाढी ईमानदारी सां वोट ॾेई हर दफ़े असेंबलियुनि में विहारियो था, उहो तव्हांजा हाकिम था थियनि ऐं ॾींहों ॾींहुं तव्हांजो ॿेड़ो ॿोड़ींदा था वञनि, ऐं तव्हां हर 5 सालनि खां पोइ वरी उन्हनि खे ॾियो था वोट। पीर मीर सैयद
2 मिंट रिसेस जो साईं इशारो थो अचे 2 मिंट। सो साईं जे पीर मीर सरदार सैयद इन्हनि त सिंध जी वॾी ख़िदमत कई आहे। हुननि खे डेवलपमेंट फंड मिलनि था त रोड रस्ता था ठाराइनि, बंदि स्कूल खोलाइनि था, इस्पतालूं जेके बंदि पयूं आहिनि उहे खोलाइनि था, क्लिनिक्स खोलाइनि था। एॾी तरक़ी सिंध कई आहे। रोशनी आहे सिंध में, पाणी आहे सिंध में, खाद खुराक आहे सिंध में, फ़सुल हुननि जा ॾिसो। छो सांगड़ एॾी डिफरेंट थी तव्हांखे लॻे? सांगड़ जो हिकिड़ो ज़िलो एॾो मुख़्तलिफ़ छो आहे बाक़ी सिंध खां? हा, उन्हनि खे छॾे था ॾियूं, इहो काछिला वग़ैरह जेके इन क़िस्म जा आहिनि। हिकिड़ो ॿियो हैदराबाद वटि हिकिड़े नौजवान ॿाहिरि अमेरिका में पढ़ी आयो आहे, उन हिकिड़ो फ्रूट फार्म हयो आहे तमामु ज़बरदस्त क़िस्म जो। इहे हिकिड़ा 2-3 एग्ज़ाम्पल्स आहिनि। जॾहिं इन्हनि जो तइदादु वधे, पर छो जो उहे मीर पीर सैयद न आहिनि, तंहिंजे करे हुननि खे ताक़त कोन्हे पोयों त इलेक्ट थी सघनि या छा थी सघनि या सिंध जी तरक़ीअ में को पार्ट प्ले करे सघनि। तंहिंजे करे साईं जिन तव्हांखे बर्बादु कयो आहे उहे तव्हांजे विच में वेठा आहिनि, तव्हां उन्हनि खे था ॾियो वोट। हाणे आख़िर में वेंदे वेंदे इन जो मिसाल ज़रूरु ॾेई वञा मां। 3 ॾींहं जे अख़बारुनि में सुप्रीम कोर्ट जो हिकिड़ो ऑर्डर आहे, उहो मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां त सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी भञकिड़ी कंदे बाअसर ख़ानदाननि 50 ऑफिसर बदस्तूर आला उहिदनि ते क़ाइमु रखाया आहिनि। हिनखे उहे लाइक़ु न हुया उन्हनि उहिदनि जे लाइ, पर बाअसर माना जेके तव्हांजा हुकूमतूं हलाइनि था, बाअसर उन खां वधीक केरु हूंदो। उन्हनि पंहिंजे ज़ोर ते उन्हनि नालाइकनि खे वॾा वॾा उहिदा ॾेई उते रखियो आहे। सुप्रीम कोर्ट में जेके हेठि जिन जो हक़ु मारियो वियो, सुप्रीम कोर्ट में विया, सुप्रीम कोर्ट फ़ैसिलो कयो त हिननि खे हटायो, लाहियो, हिननि खे कढो, घर मोकिलियो हिननि खे। इहे केरु आहिनि जेके असली माण्हुनि जी जाइ ते वेठा आहिनि? बाअसर, ताक़तवर, तव्हां ते हुकूमत करण वारा ईअं करणु कोन था ॾियनि। तव्हांखे मारण वारा, तव्हांखे तबाह करण वारा, तव्हांखे बर्बादु करण वारा तव्हांजे विच में वेठा आहिनि। ॿाहिरों को कोन आयो आहे। फलाणी जी गठु जोड़ त हुनजी पठान पंजाबी मुहाजिर गठु जोड़, फलाणी जोड़। नो सर, नो सर। इहो तमामु सवलो तरीक़ो आहे पंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी ॿिए ते रखण जी। ईअं न कयो। तव्हांखे बर्बादु करण वारा तव्हांजे विच में वेठा आहिनि ऐं तव्हां वरी उन्हनि खे वोट ॾींदो 22 महीननि खां पोइ। मां बि हिते हूंदुसि जेकॾहिं हयाती हूंदी, तव्हांखे वरी अची मां पुछंदुसि, उन्हनि खे ई वोट ॾिना तव्हां? 2 मिंट पूरा। प्रोड्यूसर बि ख़ुशि थियो, चई बंदि कर प्रोग्राम। इहे असांजा इशारा आहिनि। ईंदड़ ख़म्स ते ॻाल्हाईंदासीं। शर ऐं सेलरनि जी लड़ाईअ ते बि ॻाल्हाईंदासीं। हिकिड़ी ज़ात सेलर आहे, ॿिया आहिनि शर, विड़ी पिया आहिनि पाण में, ॾाढो था मारनि हिक ॿिए खे गिराट ज़मीन जे लाइ। ईंदड़ ख़म्स ते।